बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे सरसाबिर ऑनलाइन स्कूल में भलीकार। दोस्तों, अॼु असां सिखंदासीं ॿूटनि ऐं इंसाननि जा अहम सरिश्ता, यानी इंट्रोडक्शन टू प्लांट एंड ह्यूमन सिस्टम। छा तव्हां कॾहिं ख़्यालु करे ॾिठो आहे त असांजो बदन बि केतिरे क़दुरु न हिकु हैरत जहिड़ी मशीन आहे। ॾिसो त असां सोच वीचार ऐं गौर फ़िक्र कंदा आहियूं, खाईंदा पीअंदा आहियूं, चुरपुर कंदा आहियूं, ॿुधंदा ऐं ॾिसंदा आहियूं, महसूस बि कंदा आहियूं ऐं ॿिया केतिरा ई कम कंदा रहंदा आहियूं, पर असां कॾहिं बि न सोचींदा आहियूं त इहे सभई कम असां कीअं कंदा आहियूं। जहिड़ी तरह का मशीन केतिरनि ई मुख़्तलिफ़ पुर्ज़नि जी ठहियल हूंदी आहे, अहिड़ी तरह असांजो बदन बि मुख़्तलिफ़ सरिश्तनि जो जुड़ियल हूंदो आहे। सभ खां पहिरियां असां इहो सम्झूं त सरिश्तो छा आहे। सरिश्तो यानी सिस्टम छा खे चइबो आहे। सरिश्ते में दरअसल उज़वनि जा केतिरा ई ग्रुप शामिल हूंदा आहिनि, जेके गॾिजी को ख़ासि अमल या कमु कंदा आहिनि त उनखे असां सरिश्तो चवंदा आहियूं। असांजे बदन में बि केतिरा ई सरिश्ता मौजूदु आहिनि। हर हिकु सरिश्ते खे पंहिंजो ख़ासि कमु करणु हूंदो आहे, पर इहे कंहिं टीम वांगुरु बदन खे चाक चौबंद ऐं सेहतमंद रखण लाइ गॾिजी कमु कंदा आहिनि। इंसानी बदन जे सरिश्तनि जा मिसाल ही आहिनि, जीअं साह खणण वारो सरिश्तो, हाज़मे जो सरिश्तो, नेकाल वारो सरिश्तो, तंती सरिश्तो ऐं रत जे दौरे वारो सरिश्तो। इहे इंसान जा अहम सरिश्ता आहिनि। मोज़े सामीन, जेकॾहिं तव्हां चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ज़रूरु कयो। हाणे ही तव्हां एनिमेटेड वीडियो ॾिसंदा ऐं हिन वीडियो ॾिसण खां पोइ असां सिखंदासीं त ॿूटे जा अहम सरिश्ता कहिड़ा कहिड़ा आहिनि। 5 main systems that keep you alive. First up, the respiratory system. It's like your body's air filter, bringing in oxygen and expelling carbon dioxide. Next, we have the blood circulation system. Think of it as your body's delivery service, transporting nutrients and oxygen to every cell. Then there's the digestive system. It breaks down food into energy like a power plant fueling your body. Don't forget the nervous system. It's your body's communication network, sending signals faster than a text message. Finally, the urinary system. It's your body's waste management, filtering out toxins and keeping you balanced. Each system works together like a well-oiled machine. If one fails, the others struggle too. Want to learn more about how these systems interact? Hit that subscribe button for more amazing insights. Your body is a masterpiece, and understanding it is the first step to taking care of it. प्यारा दोस्तों, के जिस्म या बदन में मौजूद सरिश्ता हिकु मुकम्मल जानदार बनाइनि था, जहिड़ो कि हिकु इंसान या हिकु ॿूटो या को बि जानदार। छा ॿूटनि में बि के सरिश्ता या सिस्टम हूंदा आहिनि? त जी बिल्कुलु, ॿूटनि में बि सिस्टम यानी सरिश्ता हूंदा आहिनि। छा तव्हांखे ॿूटनि जे उन्हनि सरिश्तनि जे अमलनि ऐं कमनि जी का ख़बर ऐं मालूमात आहे? समूरो ॿूटो ॿिनि मुख्य सरिश्तनि में विरहायल आहे, यानी ॿूटे जा 2 अहम सरिश्ता हूंदा आहिनि, जेके आहिनि पाड़ ऐं थुड़ वारा सरिश्ता, यानी रूट एंड शूट सिस्टम्स। पाड़ वारे सरिश्ते में ॿूटे जा उहे हिसा अची वञनि था जेके ज़मीन जे अंदरि हूंदा आहिनि। उहो सरिश्तो ज़मीन मां पाणी ऐं ॻरियल मैदनियात जज़ब कंदो रहंदो आहे, यानी उन में 2 क़िस्मनि जूं रगूं हूंदियूं आहिनि, जिन खे ज़ाइलम ऐं फिलोइम चइबो आहे। थोड़ या डांडी वारे सरिश्ते में ॿूटे जा उहे हिसा अची था वञनि जेके ज़मीन खां मथे वधंदा रहंदा आहिनि। उन्हीअ सरिश्ते में थोड़, पन, टारियूं या शाखूं, गुल ऐं मेवा अची वञनि था। ही सरिश्तो ॿूटे जे मुख़्तलिफ़ हिसनि ॾांहुं पाणी, मैदनियात ऐं ख़ोराक पहुचाइण वारो कमु कंदो आहे। मोज़े सामीन, हाणे असां सिखंदासीं घरड़े मां जानदार जो ठहणु। त कंहिं बि जानदार जे जिस्म जा मुख़्तलिफ़ सभई सरिश्ता हिक ॿिए सां पंहिंजे कमनि ऐं अमलनि में अहिड़ी तरह रब्त ऐं हम आहंगी पैदा कंदा आहिनि त जीअं समूरो जिस्म हिकु एके या यूनिट या शइ वांगुरु कमु करे सघे। ॿूटनि में घरड़नि खां उज़वे ऐं सिस्टम बणिजण ताईं
घरनि जे दर्जे वारी तरतीब जंहिंखे अंग्रेज़ी में हायरकी चइबो आहे उहा हेठीं रीत यानी हिन रीत ज़ाहिर करे सघिजे थी। को बि जानदार हूंदो आहे उन जो बुनियादी या बेसिक यूनिट जेको हूंदो आहे उहो घरड़ा यानी सेल हूंदा आहिनि। हिकु जहिड़ा घरड़ा मिली करे ओजा ठाहींदा आहिनि, जॾहिं ओजा पाण में मिली करे उज़वा ठाहींदा आहिनि। मुख़्तलिफ़ उज़वा पाण में मिली करे उज़वनि वारो सरिश्तो ठाहींदा आहिनि। मुख़्तलिफ़ सरिश्ता मिली करे को बि जानदार जेको आहे उहो ठाहींदा आहिनि। प्यारा दोस्तो, ॿूटनि जे घरड़नि जे दर्जे वारी तरतीब यानी हायरकी सिखण खां पोइ हाणे असां घण घरड़े वारे जानदार मिसाल तौरु इंसान खे हेठि ॼाणायल खाके वारी तरतीब यानी हायरकी मुताबिक़ हीअं बयानु कंदासीं त इंसान जो जिस्म जेको आहे या जानदार जेको आहे उहो सभ खां पहिरियां घरड़नि जेके आहिनि उहे मिली करे उन्हनि टिश्यूज़ ठाहिया। टिश्यूज़ मिली करे उन्हनि मुख़्तलिफ़ उज़वा जोड़िया। उज़वा जेके आहिनि मिली करे उन्हनि मुख़्तलिफ़ सरिश्ता जेके आहिनि उहे जोड़िया ऐं सरिश्ता मिली करे जानदार जेको आहे उहो जोड़नि था। हाणे सेल छा खे चइबो आहे त सेल इंसानी बदन जा बुनियादी एका हूंदा आहिनि। टिश्यूज़ यानी घरड़नि जो ग्रुप जेको साॻे क़िस्म जे अमल में हिसो वठे थो उहो ओजा बणाए थो। उज़वा मुख़्तलिफ़ ओजा जेके साॻे क़िस्म जे अमल में शामिल हुजनि से हिकु उज़वो बनाइनि था। सरिश्तो साॻिया कमु कंदड़ केतिरा ई उज़वा मिली करे सरिश्तो बनाइनि था ऐं इहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सरिश्ता मिली करे हिकु जानदार यानी इंसान जेको आहे उहो बनाइनि। मोज़िज़ सामीन, अहिड़ी तरह असांजो अॼु जो सबक़ मुकमल थियो। वरी मिलंदासीं कंहिं सुठे मौज़ू कंहिं सुठे सबक़ सां। तेसिताईं इजाज़त। सिंध सलामत, साद सलामत।